टने मोहम्मद खान में सास ऐं अंजुमन तरक़ी पसंद मुस्निफिन पारां सखाफ़ती ॾियारे जी तयारियुनि जे हवाले सां सखाफ़ती मुशाइरो मुनक़िद कयो वियो। मुशाइरे वारी तक़रीबी सदारत नाले वारे शाइर रफ़ीक आस लगारी कई। मेहमान ख़ास नामियारो शाइर आगा जान आगा हो, जॾहिं त आशिक अली गाहो, निसार नाज़ मोहम्मद अली सारिम सुरियो ऐं LK हरवाणी एज़ाज़ी मेहमान तौर शिरकत कई। अंजुमन तरक़ी पसंद मुस्निफिन टने मोहम्मद खान चैप्टर जे सदर डॉक्टर जमाल नासिर सोलंकी आशियानो ॾींदे चयो त सकाफ़ती ॾियारो असां लाइ ईद बराबर ऐं उत्साह जो ॾींहुं आहे, जेको असांखे पंहिंजी तारीख़ी तहज़ीब ऐं सखाफ़त सां मोहबत जो दर्स ॾिए थो। सिंधी अदबी संगत ज़िले टने मोहम्मद खान जे ज़िले राब्ता सेक्रेटरी अज़ीम भट्टी ऐं एजाज़ अली जसकाणी पंहिंजा वीचार वंडींदे चयो त सखाफ़ती मुशाइरे जी महफ़िल असां लाइ दिली, ज़हनी ऐं रूहानी सुकून समेत पंहिंजी धरती, ॿोली ऐं सखाफ़त सां मोहबत जो बेमिसाल इज़हार आहे।